अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में आवाज़ इशायो अरमाया गज़ाल आबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान के सस्ते ॿारनि जी ज़रूरत है। पाकिस्तान के 60,000 मेगावाट हाइड्रल पावर की पैदावारी सलाहियत मौजूद है। पाकिस्तान तवानाई की मद में 27 अरब डॉलर्स जूं पेट्रोलियम शयूं बरामद करे रहियो है। कराची न्यूक्लियर पावर प्लांट के मंसूबे से मुल्क में तवानाई जूं ज़रूरतूं पूरियूं करण में मदद मिलंदी। चीन हर हाल में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। ॿिन्ही मुल्कनि जे 75 सालनि खां दोस्ती आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चीन जे भाईवारी से तामीर थियल कराची न्यूक्लियर पावर प्लांट के 3 यूनिट जो इफ्तिताह करण बाद तकरीब के खिताब चयाई दयामीर भाषा डैम और दासू डैम ते भी कम जारी है। सीपेक मंसूबे तहत पाकिस्तान में बिजली मंसूबन ते कम कयो पियो वञे। थर मां मिलंदड़ कोयलो पाकिस्तान की तरक्की लाइ लाभाइतो साबित थींदो। ML1 कराची खां पिशावर ताईं अहम मंसूबो है। रोलड़े जो शिकार मंसूबन के अॻिते वधायो वेंदो। 3 यूनिट जे शुरू थियण सां कराची में न्यूक्लियर पावर प्लांट मां बिजली की मजमूई पैदावार 2200 मेगावाट थी वेंदी। पेशावर धमाके ते पुलिस जवानन के एहतजाज ते न भड़काए वने ऐं न लाश ते सियासत कई वने। जवानन के गुमराह करे रोडन ते आणण वारे अमल के बर्दाश्त न कंदासीं। पुलिस लाइन्स धमाको डोरन न पर आपघाती हमलो हो। IG खैबर पख्तूनख्वा मौज़म जहा अंसारी जे पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस IG दावा कई है तो आपघाती बमबार की सुञाणप थी वही है। हाणे दहशतगर्दन के नेटवर्क के वेझो आहियूं। दहशतगर्द अकेलो न हो पर पुठियां पूरो नेटवर्क हो। आपघाती बमबार जो पतो लगायो ऐं उन जो चेहरो भी सुञातो। आपघाती बमबार पुलिस यूनिफॉर्म में मोटरसाइकिल से आयो जैसे हेलमेट पहरियल हो। धमाके में 12 किलोग्राम आला क्वालिटी जो बारूदी मवाद इस्तेमाल किया वियो। हमलो कंदड़ जा CCTV फुटेजेस हद करे वरता आहिनि। मूंखे वक्त दिनो वने ऐं कम करण दिनो वने। बलोचिस्तान के इलाके भागनाड़े में लोहड़ी ऐं माछी बिरादरी की ॿिनि धुरियुनि में झेड़ो 8 ॼणा मारिजी विया। इलाइक़ो जंग जो मैदान बणियल हिक ॿिए तां फायरिंग वधीक रतो छाण जो ख़दशो। पुलिस मूजिब झेड़ो ज़मीनी तकरार तां थियो आहे। इलाइक़े खे कड़ो चाढ़े फायरिंग बंदि कराई आहे। अवामी मुस्लिम लीग जो सरबराह ऐं अगूड़ो घरू वज़ीर शेख रशीद रावलपिंडी पुलिस हथा गिरफ्तार। पुलिस पारां शेख रशीद के अदालत में पेश किया वियो। पुलिस इख्तियारन दावा कई है तो शेख रशीद नशे की हालत में हो। शेख रशीद वटां महांगी ब्रांड जो शराब बरामद थियो है। संदस कब्जे में M4 राइफल क्लाशनकोफ ऐं ऑटोमेटिक गन भी बरामद थी है। पुलिस मूजिब शेख रशीद खिलाफ केस दाखिल किया वियो। FIR के मतन मूजिब शेख रशीद इल्ज़ाम लगायो है तो आसिफ अली ज़रदारी इमरान खान के कत्ल कराइण लाइ दहशतगर्दन जो खिदमतूं हासिल करे वरतियूं आहिनि जंहिंजो मक़सद आसिफ अली ज़रदारी के बदनाम करण आहे। PTI सरबराह इमरान खान पारां शेख रशीद की गिरफ्तारी की मज़म्मत चवे तो एतरी त सुभाणी हुकूमत तारीख़ में कदें भी नाहे ॾिठी। असांखे रोडन ते अचण लाइ मजबूर कयो पियो वञे। छा मुल्क नाज़ुक सूरतहाल में अवाम जे एहतजाज की सट सही सघंदो? इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो इमरान खान के बयान ते रद्द अमल। शर्जील इनाम मेमण जो चवणु है तो इमरान खान न सिर्फ पाकिस्तान पर दुनिया जो कूड़ो तरीन शख्स है। इमरान खान तरफा आसिफ अली ज़रदारी ते कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम लगाया आहिनि। इमरान खान पंहिंजे ख़िताब में कुरान पाक जो ज़िक्र कयो। सियासत में कुरान पाक के आणण मुनासिब ॻाल्हि नाहे। छा इमरान खान ॿुधाए सघे थो 2018 जी चूंडूं खटण लाइ उन जे कंहिं मदद कई? शेख रशीद की गिरफ्तारी कानून मौजिब थी है। इमरान खान जो फितनो है जो मुल्क के नुकसान पहुंचाए रहो है। इमरान खान कूड़ो शख्स है। संदस बयान ते खेस कानूनी नोटिस मोकिलियो है। इमरान खान इक़्तिदार विञाइण खां पोइ ज़हनी तवाज़ुन भी विञाए चुको है। सूबाई वज़ीर सईद गनी की इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस।
कुंभ में औरतुनि जो एतराज़ जोगियूं वीडियो ठाहींदड़ ऐं ॿारड़ीअ सां मुबैना ज़्यादती कंदड़ असल जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार न करे सघी। कुंभ पुलिस बेनज़ीर कॉलोनी में उस्ताद रमज़ान महराणी जे घर ते चढ़ाई करे खेसि गिरफ़्तार करे वरितो। शहरियुनि जो चवणु आहे त उस्ताद रमज़ान महराणी जे गिरफ़्तारी सुठो अमल नाहे। रमज़ान महराणी मौज़ूस शहरी आहे। कुंभ पुलिस असल जवाबदार गिरफ़्तार करण बदिरां मौज़ूस शहरियुनि खे गिरफ़्तार करे रही आहे। जवाबदार गुलाम महराणी सां डील कंदड़ पुलिस एहलकारनि खे बि जांच में शामिल कियो वञे। खैरपुर जे सेक्शन थाणे जी हद में मासूम ॿारड़ीअ सां वेशी जवाबदार पारां जिन्सी ज़्यादती जो इंकिशाफ। मासूम न्याणीअ खे जवाबदार राशिद मंगणार ज़्यादती जो निशानो बणायो आहे। मुतासिर ॿारड़ीअ जी वालदा जो इल्ज़ाम। SSP खैरपुर ऐं बस वारनि खे नोटिस वठी इंसाफ़ ॾियारण जो मुतालबो। मुंहिंजो दड़ो भरिसां 16 वरियनि जी नीगरीअ सां मुबैना इज्तिमाई ज़्यादती। हिकु जवाबदार गिरफ़्तार। विहड़ थाणे जे हद ॻोठ टाटड़ी में नीगरीअ खे जिन्सी ॾाढाई जो निशानो बणायो वियो। ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ NC दाख़िल कई वई। जवाबदार गुलाम मोहम्मद जो पीउ अहमद नवाज़ गिरफ़्तार। खाही भरिसां 3 ॾींहं अॻु पुलिसरार नमूने फौत थी वियल औरत जो कातिल संदसि मुड़ुसु माशूक़ो नितो ॾोह जो एतराफ़ केस दाख़िल। ॻोठ मथोण में 3 महीना अॻु शादी कंदड़ औरत रीमा पुलिसरार नमूने फौत थी वई हुई। पिरियालो भरिसां 13 वरियनि जी नीगरीअ जो 2 साल अॻु ज़बरदस्ती निकाह कराइण जो इंकिशाफ। नीगरी शहनाज़ नारेजो खे नौजवान फरमान अली घर में विहारे छॾियो। पुलिस निकाह कंदड़ नौजवान फरमान अली नारेजो ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी खे गिरफ़्तार करे वरितो। चाइल्ड एक्ट तहत केस दाख़िल। उबाबड़ू भरिसां कचे वारे इलाइक़े रामती ॿेले में धाड़ेलनि ऐं घोटकी पुलिस विच में मुबैना मुक़ाबिलो 3 मुलज़िमनि खे बाज़ियाब कराइण जी दावा। SSP तनवीर हुसैन तुनियो दावा कई आहे त मुक़ाबले दौरान 3 मुलज़िमनि सवात वासी हबीबुल्ला पठाण, राणीपुर वासी ग़ुलाम अली ऐं गंबट वासी फरमान अली खे बाज़ियाब करायो वियो। ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। मलियूं जे गुलशन हदीद वारे इलाइक़े जो रवासी पोहियत नईम सोलंगी पुरस्कार नमूने गुम। वारसन पारां अगवा जो शक। वालिद अज़ीम सोलंगी मूजिब नईम कल्ह फजर महल नमाज़ पढ़ण लाइ घरां निकितो पर वापसि न मोटियो। हुन जी कंहिं सां दुश्मनी नाहे। पुलिस पुट जी ॻोल्हा में मदद करे। सखर वेझो डेहा वारे इलाइक़े में मुसाफ़िर कोच ऐं ट्रक में टक्कर। ड्राइवर फोत, केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी। फौतीअ जी सुञाणप खाही वासी गुलज़ार हकिड़ो तौर थी। ज़ख़्मियुनि जो इस्पताल में इलाज हलंदड़। ऐं उमरकोट वेझो ॻोठ बसायो भीलढाणी में भील बिरादरीअ जे 2 धुरियुनि में प्लाट जे तकरार तां झेड़ो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 7 ॼणा रतोरत इस्पताल मुंतक़िल। लड़काणे भरिसां ॻोठ साथी खान उमराणी में प्लाट जे मामले तां ब्रोही ऐं उमराणी बिरादरीअ जे 2 धुरियुनि में झेड़ो। 2 ॼणा ज़ख़्मी।